इवेनफील्ड केस में बरियत खां पोइ हिकु भेरो ॿीहर सोशल मीडिया ते मरियम नवाज़ खे वज़ीर आज़म बणाइण जा मुतालबा ज़ोर वठी विया आहिनि। इहो बि चयो पियो वञे त मरियम नवाज़ खे ज़िमनी इलेक्शन में खटराए क़ौमी असेंबली जो हिसो बणायो वेंदो, जॾहिं त मरियम नवाज़ तरफ़ां इन हवाले सां को वाज़िह पैग़ाम नाहे ॾिनो पियो। मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज़ शरीफ़ जी धीअ मरियम नवाज़ हिन वक़्तु पंहिंजी पार्टी जी मरकज़ी नाइब सदर आहे ऐं पंहिंजी माउ कुलसूम नवाज़ लाइ ज़िमनी इलेक्शन जी मुहिम खां पोइ सियासी मैदान में सरगर्म आहे। मरियम नवाज़ लाहौर जे शरीफ़ कुटुंब में 28 अक्टूबर 1973 में जन्म वरितो। हिन अंग्रेज़ी अदब में पंजाब यूनिवर्सिटी मां डिग्री हासिल कई ऐं शुरूआती तौर ते 2012 में कुटुंब जी रिफ़ाही विंग में कमु करणु शुरू कयो। मरियम नवाज़ 2013 जी आम चूंडुनि दौरान लाहौर में चूंड मुहिम जी ऑर्गेनाइज़र रही, जॾहिं त नवाज़ शरीफ़ जे टियों भेरो वज़ीर आज़म बणजण बाद खेसि 22 नवंबर 2013 ते वज़ीर आज़म यूथ प्रोग्राम जो इंचार्ज मुक़ररु कयो वियो। बाद में लाहौर हाई कोर्ट जे हुकुम ते मरियम नवाज़ 13 नवंबर 2014 ते इस्तीफ़ा ॾेई छॾी हुई। इन खां सवाइ मरियम नवाज़ खे 6 जुलाई 2018 ते अदालत में कूड़ा दस्तावेज़ पेश करण ऐं ॾोह में सहकार जे इल्ज़ाम हेठि 7 साल क़ैद ऐं 2 मिलियन पाउंड ॾंड जी सज़ा ॿुधाई वई हुई, जेका अदालत ख़तमु करे छॾी आहे। पंहिंजे हिकु इंटरव्यू में मरियम नवाज़ चयो हो त मुंहिंजी ॾाॾे सभ खां पहिरियां मुंहिंजी सियासी क़ाबिलियत खे सम्झो ऐं हुन ई मूंखे सियासत लाइ लाहा चाढ़ा सेखारिया ऐं पोइ मुंहिंजे पीउ बि मुंहिंजी सलाहियतुनि जी वाखाण कई। पंहिंजी शादीअ बाबति संदसि चवणु हो त शुक्र आहे जो नंढी उमिरि में मुंहिंजी शादी थी वई, समूरो वक़्तु पंहिंजे ॿारनि जी परवरिश ते लॻायो ऐं हाणे कम जो वक़्तु आहे। हुन चयो त जेकॾहिं हिन वक़्तु संदसि ॿार नंढा हुजनि हा त हू कमु न करे सघे हा।